त कथा सब व्यथा दूर करण वारी आहे, हर मनोरथ पूर्ण करण वारी आहे। इन करे विशेष माताउनि खे भेनरुनि खे निमाणी वेनती आहे छा कि असली सोन जा गहना न पाए अचो। असली सोन जी मुंडियूं, कंगण, हार, नेकलेस, चूड़ियूं पाइजे सोन जा, ये सब न पाए अचो, भले नकली पाए अचो। छो जो कथा सभिनि जी इच्छा पूरी कंदी आहे। ऐं कथा में कोई चोर अची वियो त हुनजी बि त इच्छा पूरी थींदी। जेको हथ सफ़ाई करणु चाहे अचे ई इन करे वीचारो कथा ॿुधणु, हाँ त हुनजी बि त मनशा पूरी कंदा न भॻवान। असली शइ उहा थोरी न आहे, असली सोन त हे आहे हीरा मोती। इन करे भाई अगर तव्हांजो लगाव आहे सोन सां त नकली पाए अचो या सादा गहना पाए अचो या न पाए अचो, सरल तुलसी तिलक लगाए अची वञो भाई, तुलसी जी माला पाए। हरे राम। कई त अहिड़ा हूंदा आहिनि वीचारा, संत चवनि था कि घर में जेतिरा बि भाती आहिनि, हिकिड़ी कथा थी 7 ॾींहंनि जी, सभिनि जी चपलियूं नयूं। नवदा हली कथा, अरे सभिनि जी चपलियूं नयूं, पुराणी छॾे अच। राम 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 राम, बढ़िया सुठी सुठी जोड़ा चपलनि जा, बूटनि जा जेके बि। त इन करे हमेशा सावधानी रखणु खपे। जाते भीड़ भाड़ आहे वधीक, जाते कथा में था वञो, ईअं न थिए ध्यानु उन भॻवान मूं हटी करे कूड़ी शयुनि में अची वञे। इन करे कूड़ सुहिना, कूड़ रूपा, कूड़ पहनण हार, सोनो भी कूड़ो, चांदी भी कूड़ी, और पाइण वारो भी कूड़ो। इन कूड़ जे चक्कर में सच्ची कथा न छॾिजी वञे। इन करे ध्यानु रखो।